अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज जी बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी। धमाकेदार अपडेट तव्हांखे ॾींदासीं इन वीडियो में कि आख़िर ताईं तव्हां थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद कोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हलूं था अॼु बेहतरीन अपडेट की तरफ़। दोस्तों, ड्रामा तव्हां घणा ॾिठा पर पंहिंजा वेरी ज़ोर आहे। तव्हां ॾिसो न, सांवल जो एक्शन वारो सीन हाणे मूंखे वणियो, जेको हुन चाकर खान खे वार्निंग ॾेई छॾी त अगरि तूं ॿी शादी कंदे त तुंहिंजो ढींगो ई ॾेरी कंदुसि। इहो एक्शन ॾाढो ज़बरदस्त हुयो चाकर खान जहिड़े ख़ुदि गर्द माण्हू खे सम्झाइण जो। जी हाँ दोस्तों, तव्हां ॾिसो न, चाकर खान हाणे सफ़ा अयाश परस्त वारा कम करणु शुरू करे ॾिना। ड्रामे में शुरू में चाकर खान हक़ ऐं सच जो रस्तो इख्तियार कयो हुयो। हाणे हिकिड़ी घरवारी नौजवान घर वेठी आहे, उन खे लिफ्ट न, वरी ॿिए जे इश्क जे चकर में, यानी त इहो अयाश परस्ती आहे न। यानी त तॾहिं जहिड़ा वधंदा आहिनि, हिते जेको आहे इज़तनि जा मसइला ईंदा आहिनि। इन जे करे जेको आहे सांवल वारो जेको सांवल क्रोध कयो चाकर खान सां, इहो ज़बरदस्त कयईं। हाणे इहे ॿई हिक ॿिए खे धमकियूं ॾियनि था विढ़ण जूं, पर विढ़ंदा कोन। चाकर खान खे दिलावर रोके वरितो आहे, अॻिते बि रोकींदो ऐं इहो झेड़ो कोन वधंदो। वीडियो पुगो पंहिंजी पुॼाणी त असांखे ॾींदा इजाज़त। शाहिद कोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।